दोस्तों नमस्कार। अॼु 4 अगस्त 2024 आहे एंड उल्हासनगर मुंबईअ में अखिल भारतीय सिंधी कवि सम्मेलन थियो महाराष्ट्र सिंधी साहित्य अकादमी पारां, जंहिंमें केतिरा ई दोस्त शायर भाग वठण आया ऐं शोभा माली बि हिन प्रोग्राम में भाग वरितो। शोभा माली याने मालीअ माई लॻे तो माली साहब गोविंद माली उन्हनि जी सुपुत्री आहिनि। सो उन्हनि बि पंहिंजियूं रचनाऊं पेश कयूं। हिकु तमामु सुंदर रचना उन्हनि पेश कई, मां चाहींदुसि उहा रिकॉर्ड करे मां तव्हां तक पहुचायां। शोभा माली। नमस्ते, मुंहिंजी रचना आहे दिल जिस्म दिमाग़, या चवां जिस्म दिल ऐं दिमाग़। मां जिस्म करे कंहिं ॿिए सां आहियां, मां जिस्म करे कंहिं ॿिए सां आहियां, पर दिलि ऐं दिमाग़ में अथम को ॿियो, पर दिलि ऐं दिमाग़ में अथम को ॿियो मुंहिंजो प्यार। ईअं नाहे त उन नामुराद, ईअं नाहे त उन नामुराद कॾहिं ॿी औरत खे तकियो न हूंदो, कॾहिं कंहिं ॿी औरत खे तकियो न हूंदो। पर अलाए छो अथम यकीन हुन ॿी औरत खे तकींदे बि ॻोल्हियो हूंदो मूंखे हुन में। वाह वाह, बेहद खूबसूरत, क्या बात।